खुश नसीबन उहे इंसान जिनखे रब्बुल अर्शिल अज़ीम रमज़ानुल मुबारक जहिड़ी नेमत ॿीहर नसीब कई आहे। हाँ चाचा, खुश नसीबन हाय हाय। बदनसीब हुया उहे इंसान जेके चवंदा त हाणे रमज़ान ईंदो त मां सभु रोज़ा रखंदुमि, अॼु उहे क़ब्रनि में दफ़नायल पिया अथई। हाय कहिड़ा आहियो रब सां वफ़ादार जेके रमज़ानुल मुबारक जे रोज़े सां चाहत था रखो। अचो अॼु रमज़ानुल मुबारक जे महीने खे ॾेखारियो त असांजे रब सां केतिरी वफ़ा आहे। इहा तव्हांजी रोज़नि में ख़बर पवंदी त अलाह सां केतिरी वफ़ा अथव। यारनि सां त ड्राड़ू हणंदा आहियो त मां तोसां वफ़ा में सचो आहियां। हाँ हाय अॼु रब सां त हक़ीक़त में ड्राड़ हण न त मां तुंहिंजे रोज़नि खे इंशाअल्लाह केॾी बि तकलीफ़ आई या रब्बुल अर्शिल अज़ीम तुंहिंजे ख़ातिर मुंहिंजे सीने खे क़बूल आहे। हाय हाय हाँ रब्बुल अर्शिल अज़ीम खे त करे ॾेखारियो न त रब मुंहिंजी तोसां वफ़ा केतिरी आहे। रमज़ानुल मुबारक जो महीनो असांजे मथां छो ईंदो आहे चाचा, तोखे ख़बर आहे? असांजी वफ़ाउनि खे आज़माईंदो आहे त केतिरा तव्हां वफ़ादार आहियो अलाह रब्बुल अर्शिल अज़ीम सां। अचो चाचा, ओ चाचा, रब ॾिसे तो ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। हाँ ईमान वारा रोज़नि जी तयारी में हूंदई, ईमान वारा रोज़नि जे सामान खे ख़रीद कंदई, बेईमान सोचनि में हूंदा त कंहिंजी औताक ॻोल्हियो, कंहिंजी बैठक ॻोल्हियो, उते पंहिंजे पेट जी पूॼा कयूं। लानतुल्लाह हुजेव जो अहिड़े महीने में रब्बुल अर्शिल अज़ीम जी वफ़ा खे नथा सुञाणी। हाँ ये इंसाननि सां ॾाढो हणंदा। अगरि उन्हनि जो को इंसाननि मां यार हुजे न त उन्हनि खे यार चवे न त मां बि रोज़ा रखां त तूं बि रख, त उन जे ख़ातिर सिर बि क़ुर्बान कंदा, अलाह जे ख़ातिर रब खे नज़रअंदाज़ कंदा। अस्तग़फिरुल्लाह या रब्बुल अर्शिल अज़ीम, अस्तग़फिरुल्लाह या रब्बुल अर्शिल अज़ीम। ओ मुंहिंजा मौला पंहिंजे प्यारे हबीब जे सदके, मुंहिंजा मौला तूं वास्तनि जो त मोहताज न आहे, पर मूंखे इहा ख़बर आहे त मुंहिंजो हबीब या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो प्यारो हबीब आहे। अॼु मां उन सोहणे जो वास्तो ॾियां थो। मुंहिंजा मौला मूंखे जेतिरी हयाती ॾिनी अथई, हाय हाय इन हयाती में रमज़ानुल मुबारक जा रोज़ा मूंखे सभई नसीब कजांइ। आमीन या रब्बुल अर्शिल अज़ीम। ए मुंहिंजा प्यारा भाइरो, अचो रब सां वफ़ा जो इज़हार कयो। केतिरी अलाह सां वफ़ा था कयो, केतिरी मुस्तफ़ा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां हमदर्दी था कयो। अॼु ॾेखारियो रमज़ानुल मुबारक जे महीने खे त असां अलाह सां वफ़ा में सचा आहियूं। मुस्तफ़ा मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हमदर्दी सां बि सचा आहियूं। ॾेखारियो अॼु तव्हांजे ईमान जी ख़बर हिन रमज़ानुल मुबारक जे महीने में पवंदी। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो, मां तव्हांखे कॾहिं न चयो आहे मुंहिंजे वीडियो खे शेयर कयो। अॼु हिन वीडियो खे शेयर करण बि ख़ुदा जो कसम, अलाह साईं जेको हिन वीडियो खे शेयर करे पंहिंजी अज़मत जो वास्तो अथई, ओ मुंहिंजा मौला उन्हनि जे घरनि में रहमतियूं नाज़िल फरमाइजांइ ऐं इहो शेयर करण वारनि जो सदके में शुमाल कजांइ। आमीन या रब्बुल अर्शिल अज़ीम, आमीन या रब्बुल अर्शिल अज़ीम। जज़ाकल्लाह खैर। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। या मौला